जी बिल्कुल नाज़ी, इन वक्त आउं मौजूद आहियां फिल्टर प्लांट ते, जॾहिं त हिते क़दीमी क़ब्रिस्तान आहे। क़ब्रिस्तान अंदरि जेके 16 एकड़ हिन क़ब्रिस्तान खे ज़मीन जेकी अलर्ट कई वई हुई, तंहिंमां कब्ज़ा माफ़िया जेको कब्ज़ा करे, बाक़ी हींअर वक़्तु जेकी ज़मीन बची अची सा 2.5 एकड़। हिते जेका मक़ामी माण्हू उहे मौजूदु आहिनि, इन हवाले अचो त माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं त हिननि जो छा चवणु। 16 एकड़ ज़मीन खाली करायो, कब्ज़ा ग्रुप हटायो, कब्ज़ा ग्रुप हटायो, कब्ज़ा ग्रुप हटायो, कब्ज़ा ग्रुप हटायो, कब्ज़ा ग्रुप हटायो। जीअं त सभिनी खे ख़बर आहे त असीं अॼु जमा थिया फिल्टर मुक़ाम जे हवाले सां, जंहिंजी अराज़ी जो असल मसइलो इहो आहे त 16 एकड़ ज़मीन हुई, उहो कब्ज़ा जे हिसाब खां ज़मीन वञी बती आहे 2.5 एकड़। असां आला इंतिज़ामिया सां इहा दरख़्वास्त करियूं था त जल्द में जल्द असांजी ज़मीन जो मसइलो हल करायो वञे, ऐं स्पेशली असां चवंदा जेको असांजो चूंडियल नुमाइंदो असांजी जाम साहब, त असांजो मसइलो जल्दी करे हल कराए बस। ये डिसो ठट्टा और जाम गुराम से हमारी पुरजोर अपील है कि ये हमारी जो फ़िल्टर कॉलोनी का जो कब्रिस्तान है 16 एकड़ जगह थी और ये अब बामुश्किल जो 2 एकड़ बची है। हमारी पुरजोर अपील फ़िल्टर कॉलोनी हाजी इस्माइल दादू गोड, आदम खास कली गोड, ये पीछे ये चांडिया गोड, इन सब ने मिलकर ये हमारी कॉलोनी के सारे लोग जमा हैं। सबकी तरफ से पुरजोर अपील है, जाम गोराम से पुरजोर अपील करते हैं कि बराए मेहरबानी हाथ जोड़कर आपसे अपील करते हैं कि सर ये हमारी ये जगह 16 एकड़ जगह जो कब्रिस्तान की ये हमें आज़ाद करा के दी जाए, क्योंकि बामुश्किल 2 एकड़ जगह बची है और अब कब्रिस्तान में दफनाने के लिए जगह नहीं है और ऊपर से ये जंगल आबाद है, इस जंगल को ख़त्म किया जाए। बराए मेहरबानी आपसे पुरजोर अपील है कि हमारी इस अपील की जो है पासदारी रखी जाए। आप तमाम दोस्त जानते हैं कि आज जो हमारा यहाँ पे इकट्ठा होना है उसकी वजह सिर्फ़ एक है कि हमारे कब्रिस्तान के ऊपर कब्ज़ा होना। बाहर से आए हुए लोग, कुछ यहीं के रिहायशी लोग तमाम मिलकर जो है ना, वो कब्रिस्तान की 16 एकड़ ज़मीन थी, उसको इन्होंने क्या किया है कि किसी ने 1 एकड़, किसी ने 4 एकड़, किसी ने 5 एकड़ कब्ज़ा कर लिया है। और एक बहुत बड़ा मसला है, क्योंकि ज़मीन तंग हो गई कब्रिस्तान की। तो आज इस मसले के लिए हम सब जमा हुए हैं और ये अर्ज़ रखते हैं अरबाब इख्तियार जो हैं हमारे यहाँ के, और जो हैं डीसी साहब, एसी साहब और इसी तरह जाम गोराम साहब, इन तमाम से हम ये अर्ज़ करते हैं कि हमारी 16 एकड़ ज़मीन जो है कब्रिस्तान की, उसको बाजियाब कराया जाए। और ये मसला कोई हमारा अकेले का, किसी एक कौम का, किसी एक बंदे का मसला नहीं है। ये मसला यहाँ के तमाम रिहायशियों का है, तमाम मुसलमानों का है। असां सभई मिली करे इन्हनि ॻोठाणा ॿपटाणनि परेशानी कब्रिस्तान जी विसाह तां आया आहियूं। असां चाहियूं था त असांजी जेकी 16 एकड़ ज़मीन आहे हिन कब्रिस्तान जी बची आहे, इनखे त माफ़ु कयो वञे, इनखे त बिल्कुलु 16 एकड़ बाल कई वञे। अगल बगल कब्ज़ा करे 2.5 एकड़ बची चुका आहिनि, जंहिंमां असां जेको बि नई मैयत आणियूं था, जिते जब खॾो खणूं था उतां उहे मुर्दा था निकिरी अचनि, यानी कि उन्हनि जा हॾ था निकिरी अचनि। ॿियो इहो आहे त जंगल लॻो पियो आहे, न उनखे को बाउंड्री आहे, न को उनजी सारो संभाल लही थी वञे, न को उन में को फैसिलिटी आहे। कम से कम इहे पुराणा आदमा असांजी मक़ामी ॻोठनि जा सभिनि जूं इहा ई आरमगाह आहे। असांखे बि मरी सिड़ी हिते ई अचिणो आहे। इन जो अहिड़ो हाल आहे जेको तव्हां ख़ुदि ई कैमरा में ॾिसंदा त सफ़ा जंगल हिकिड़ो लॻो पियो आहे, बिल्कुलु 16 एकड़ का जॻह बिल्कुलु 2 एकड़ ते जाके वई, अञा उनखे बि कब्ज़ा कंदे उनखे सफ़ा नंढो कंदा अचनि। त असां ॾाढा परेशान आहियूं। इन जे करे बावजूदि अॼु डीसी ठट्टा या असांजो MNA MP जेका बि जाम गोराम साहब वारनि खे अपील आहे त बिल्कुलु हिननि जी त तव्हां वारसी कयो, हिननि खे त असांखे क्लियर कराए 16 एकड़ बाउंड्री हलाए ॾियो। हिन में कुझु फैसिलिटियूं हिन में 1-2 माण्हू रखी ॾियो त हुन जी को करे जानवरनि जे करे असां ॾाढो परेशान आहियूं। हिन वक़्तु असीं क़दीमी मुक़ाम फिल्टर प्लांट घारो जे पासे में उते मुक़ाम ते मौजूदु आहियूं। असांजो हिते ही मुक़ाम जेको आहे तारीख़ी मुक़ाम आहे। 30-40 साल खां वठी असां हिते पंहिंजे प्यारनि खे जेको दफ़नाईंदा आहियूं। हिते मुक़ामी ज़मीन जेका आहे 16 एकड़ अलाट थियल हुई, जेका कब्ज़ा माफ़िया आहे नज़र चढ़ी हिन वक़्तु असां सरज़मीन ते ॾिसूं था त 2 खां 2.5 एकड़ ते मुश्तमिल बती आहे, जंहिंमें हाणे जेको आहे नओं ख़ुदा न ख़ासिता को बि अहिड़ो वाक़ियो थिए थो जंहिंमें का फौतगी थिए थी त असांखे हिते कब्रिस्तान में दफ़नाइण लाइ बि जेको आहे वॾो मसइलो थो थिए। ऐं जेका न्यूज़ वारनि जो थोराइतो आहे, जेके पंहिंजो क़ीमती टाइम कढी हिते असां पहुता आहिनि, असांजे इंजन में शरीक थिया आहिनि। ऐं अव्हांजे तवज़ो सां आला इख्तियारीन बिलख़ुसूस DC ठट्टा ऐं AC मीरपुर साकरो, असांजे चूंडियल नुमाइंदे जाम गोराम ख़ान ऐं ॿियनि जो तवजा हिन क़दीमी मुक़ाम न छिकाईंदुसि। हिन वक़्तु हिन मुक़ाम जी पोज़ीशन इहा आहे, जेकॾहिं अव्हांजो कैमरामैन मुंहिंजे बैक साइड ते ॾेखारे सघे त झंग ऐं हीअ गंदगी ऐं इंक्रोचमेंट जो आज़ार, ऐं उनखां बाद में ख़ासि तौर ते हिते झंग हुअण जे करे भलाऊं ऐं झंग जा जानवर अची असांजे प्यारनि जी क़बरनि जी बेहुरमती कनि था। हिते कंहिं बि क़िस्म जी बाउंड्री वाल कोन्हे, पाणी जी सहूलियत कोन्हे, को बि फौतगी थिए थी त अड़ोस पड़ोस जे ॻोठनि खां जेको आहे सो असां डॿनि ते पाणी भरे हिते अची पंहिंजे प्यारनि जी जेको तदफ़ीन कंदा आहियूं।
इन्हनि सभिनी बुनियादी सहूलियतुनि लाइ करे अॼु सॼी असांजो जेको मेड़ाको गॾु थियो आहे। ऐं तव्हांजे तवसुस सां हिकु भेरो ॿीहर डिप्टी कमिश्नर ठट्टा AC मीरपुर साकरो ऐं ॿियनि सभिनी वस वारनि जो ध्यानु हिन मुक़ाम जी तरफ़ ऐं हिन मुक़ाम जे बुनियादी मसइलनि तरफ़ छिकाईंदे पुरज़ोर असीं अपील था करियूं त असां रेवेन्यू डिपार्टमेंट ऐं असांजे चूंडियल नुमाइंदे साईं जाम गौराम खान जिन खे मौदमाना अपील था करियूं त फिल फोर जेको आहे रेवेन्यू ऐं पड़ोसियुनि ते मुश्तमिल हिकिड़ी कमेटी क़ाइमु कई वञे जेका हिन मुक़ाम जी फिल फोर मालिकी करे ऐं असांजे प्यारनि जी थींदड़ जेको जंगली जानवरनि ऐं कब्ज़ा ग्रुपनि जे तरफ़ां थींदड़ क़बरनि जी बेउरमतीअ खां असांखे निजात ॾियारी वञे ऐं असांजे मुक़ामी ज़मीन खे महफ़ूज़ करे वञे। ऐं हिकु भेरो ॿीहर जेके बि न्यूज़ वारनि जो थोराइतो ऐं जेके पंहिंजे क़ीमती वक़्त मां कमु करे टाइम कढी असांजे रुख में शामिलु थिया लख लाइक। हिते जे जेका मक़ामी माण्हू हुन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं हिननि जो इहो चवणु आहे त जेकी ज़मीन जेकी कब्रिस्तान खे 16 एकड़ जेकी अलॻि कई ॾिनी वई हुई जंहिंमां हींअर 2.5 एकड़ जी बती आहे हिन DC ठट्टो ऐं AC साकरो ऐं सिंध हुकूमत खां हिन मुतालबो कयो आहे त फ़ोतो जेकी आहे ज़मीन आहे 16 एकड़ आहे सा असांखे अज़ा कई ॾिनी वञे जीअं त असां पंहिंजे प्यारनि खे सुकून सां रखी सघूं। हक़नवा चांडियो जेकब न्यूज़ ठट्टो।